लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे नामियारो सियासी अॻवान न्यामर सियासी कारकुन कई जेलनि मुसीबतुनि हुकूमतुनि जूं सहूबतूं ऐं रिआयतूं हासिलु कंदड़ जनाब सैयद शाह मोहम्मद शाह साहिब सां असांजूं कई निशस्तूं अवल बि थियूं आहिनि ऐं असांजी मुख़्तलिफ़ जेके ॻाल्हियूं थियूं हुनजी शागिर्द पॉलिटिक्स में जेका हंगामे खेज़ी आहे जेको जंहिं नमूने सां सॼी सिंध में हुननि जो नेटवर्क रहियो जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते हुननि जूं अॻुवाणियूं रहियूं ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिबु हुननि सां मुलाक़ात लाइ जेल मां घुरायो हुननि खे ऐं मुलाक़ात ताईं उहो शरफ़ बि साईं खे हासिलु थियो ऐं पोइ साईं हिकिड़े ॾींहुं वरी पाकिस्तान नेशनल पार्टी में वियो पाकिस्तान नेशनल पार्टी खां पोइ वरी नवाज़ लीग में वियो वरी पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी में वियो वरी नवाज़ लीग में वियो सिंध यूनाइटेड पार्टी ठाहींदड़नि मंझां रहियो सो सैयद शाह मोहम्मद शाह घण तरफ़ो घण रुखो ऐं भांति भांति जे माण्हुनि सां तालुक ऐं लाॻाप रखंदड़ हिकिड़ो शख़्स ऐं शख़्सियत आहे सो असां वरी अॼु हिन नई निशस्त में साईं सां कुझु ॻाल्हाइण लाइ वेठा आहियूं अचो त ॿुधो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम महिरबानी वॾो कसीदो पढ़ियो अथई सुठी एॾो मां ई कोन्हे जी साईं इहो हाणे क़ौम परस्त पॉलिटिक्स त तव्हां छॾे फेडरल पॉलिटिक्स में हलिया विया मूंखे अॼोकी हिन निशस्त में नवाज़ लीग नवाज़ शरीफ़ उनजी फैमिली ऐं जेको शुरू खां वठी 1981 खां वठी उन्हनि जी पॉलिटिक्स शुरू थी थिए जनरल ज़ियाउल हक़ जे दौर खां वठी उन ते जेकॾहिं तव्हां मुंहिंजे कंहिं सुवाल पुछण खां सवाइ ॻाल्हायो तव्हां आयो नवाज़ शरीफ़ त GM साहिब जॾहिं इलेक्शन 70 वारी लड़ी तव्हांखे अजब हैरानगी थी GM साहिब जा केतिरी सियासी पार्टी सां तारीख़ हिकिड़ो अवामी लीग ॿियो कौंसल मुस्लिम लीग मुमताज़ दौलताना अब दौलताना सां तव्हां थी सघे नवाज़ शरीफ़ सां नथो वञी सघिजे ठीकु हाणे ॻाल्हाई तव्हां जी मां हींअर मां हाणे तव्हां चओ तव्हां त चौधरी तव्हां पहिरियां होॾां हली वियो हाणे तव्हां अचो साईं मां थोरी ॻाल्हि कयां मुंहिंजो सुवालु पुछण जो मक़सदु इहो न आहे तव्हांजी चौधरी शुजात ॾे बि वञो त मूंखे एतिराज़ु कोन्हे मेर मुर्तज़ा मां उहो कोन्हे हा मुंहिंजो को एतिराज़ु कोन्हे पर मुंहिंजो बि हुज़ैन कोन्हे मुंहिंजो सुवालु हीअ आहे नवाज़ लीग उन ते तव्हां ॻाल्हायो उन ते ॻाल्हायो देखो ॾिसो न साईं पाकिस्तान जी हंधेर मुक़्तदर जो रोल रहियो आहे बसि इहो थो लफ़्ज़ कयां उन वारो जेको कंदो मुक़्तदर आहे असांजो मुंहिंजो यार वड़ाइच सुहेल त मुक़्तदरा जो रोल कॾहिं टुटो ई कोन्हे मुक़्तदरा अयूब खान पहिरीं फील्ड मार्शल अयूब खान जेको सोखा फील्ड मार्शल हो उन में दौर में मुक़्तदरा पंहिंजा माण्हू क्रिएट कया शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो वज़ीर मुमलिकत स्टेट मिनिस्टर मुक़्तदरा उहो साईं GM साहिब जे एंटी वञी फ्लैट में वेठो हो हैदर मंज़िल ते इहा तारीख़ी हक़ीक़त जॾहिं तकरीर कई हैदर जतोई चयो बाबा पिणे खां पुछी आयो आई साईं GM साहिब जतोई साहिब खे चयो कामिड़ माण्हू थी ॾहो थी नौजवान मुंहिंजो भाइटियो आहे आयो असेंबली नौजवाननि पंहिंजे पाण पोड़ाए हाणे क़यादत इहे कंदा पोइ जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिकंदर मिर्ज़ा जी काबीना में स्टेट मिनिस्टर पोइ मुक़्तदरा जे अयूब खान जे वरी वज़ीर थियो कुदरती वसील जो त इहे मुक़्तदरा चूंडींदा आहिनि माण्हू हुननि खे बाय बर्थ जेके पॉलिटिकल माण्हू न खपनि पाण ॿिज पोखींदा नवां जेके हुननि जी नर्सरी पोखींदा जेके हुननि जी मदद कनि ईअं ई नवाज़ शरीफ़ ज़ियाउल हक़ में आयो जीअं ज़ुल्फ़कार अली भुट्टो अयूब वटि आयो ईअं ई आयो जी हाणे मुक़्तदरा जो इहो लीडर उन जी पार्टी उन ते तव्हां ॻाल्हायो न हाणे मुक़्तदरा करे छॾी या ठाहे छॾी हाणे ॿुधायो अदा मां ॻाल्हि मां पंहिंजी ॻाल्हि करे मूं छो जॉइन कयो ज़ाहिर आहे उहो ई कंदव न मूं जॉइन इन करे कयो त मुंहिंजे ज़हन में शुरूअ खां हूंदो त मुल्की सियासत में तॾहिं त मूं साईं माण्हू कहिड़ा वेझा आया तव्हांखे जिन चयो हुजे ऐं अचां थो तव्हां पर कटजी वेंदी ॻाल्हि मुंहिंजी पोइ हाफ़्ज़ो कमज़ोर आहे त हाफ़्ज़ो कमज़ोर कोन्हे पर वरी थी पोइ चलो मां पाण ॿुधायो त हाफ़्ज़ो कमज़ोर न आहे
छो त तव्हांखे त इहो वेदो रही मुक़्तदरा बि यादि आहे त ज़ाल कई मुक़्तदरा बि यादि अचां थो न उन ते अचां थो मुंहिंजो हफ़्ज़ो कमज़ोर कोन्हे हा। अर्ज़ु मां चवां थो त मुंहिंजो जॉइन करण जो न असां NDP में आयासीं पहिरीं NDP में असां अताउल्ला बेगर अची वियो अमरला शेख इस्माइल वसाण कमर राजपर अबू बकर शाह मोहम्मद शाह इन्हनि खे साईं GM सर खे चई NDP में शामिलु कराई चो रही कार्डियोवैस्कुलर अस्पताल में अमरला हूंदो साईं अटेंडेंस त ख़ैरु असां उते NDP वारी NDP में इख़्तिलाफ़ु थी वियो वली ख़ान बिटवीन वली ख़ान ऐं बिज़नेस असीं बिज़नेस हिसाब सां हालांकि मूंखे भाईंदो वली ख़ान हो ॿिन्हिनि जो मुंहिंजे लाइ हू चवंदो मुंहिंजो हू चवंदो मुंहिंजो आहे ऐं बीह रहियुसि बिज़नेस पोइ असांजी NDP में ठही PNP पोइ त उन पोइ इहो हले हाणे मुंहिंजो शामिलु थियण जो मक़सदु अचां मां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जो फ़ैसिलो तॾहिं कयो जॾहिं नवाज़ शरीफ़ ग़ुलाम इसाक़ ख़ान सां अखियूं अखियुनि में मिलायूं जॾहिं ग़ुलाम इसाक़ ख़ान सां अखियूं अखियुनि में मिलाए तॾहिं मुंहिंजे ज़हन अपील कयो त पाण हीअ एंटी एस्टेब्लिशमेंट आहे तंहिंजे करे छो न हिन सां गॾिजूं इहो मुंहिंजो ज़हन हो पोइ मूंखे इहो जो मुंहिंजे ज़हन में पोइ मूंसां हिते हिकिड़ो नौजवान गॾु उन अहमद अली सूबरो मरूं उहो मूंसां गॾु पोइ असां सभिनी हिते टियाकड़ी कई पोइ मूं वरी छा कयो जो हुते सिंध जा जेके बि इलेक्टेबल्स आहिनि उन्हनि खे हथु कयो सही त आहियां फ्यूडल कोन्हे फ्यूडल जे नसल में त आहियां फ्यूडल कोन्हे पर फ्यूडल जे नसल में आहियां हा त सियासी कारकुन सियासी कारकुन में आहियां पोइ मूं कोशिशि कई कुझु माण्हुनि खे हथु कयो जंहिंमें सैयद कुर्बान अली शाह रईस ख़ैर मोहम्मद भुरगड़ी जनाब सैयद शबीर अहमद शाह मरहूम जनाब असगर अली शाह ज़िंदा वेठो आहे मंज़ूर पंवर साहब मतिलबु इन क़िस्म जा माण्हू सभु कया हथु कया पोइ हिननि जूं मानियूं टिकियूं करे करे असांजो फ़ैसिलो सभिनी कयो हाणे असांखे हलणो आहे नवाज़ शरीफ़ ॾे कुझु माण्हू पीपल पार्टीअ में हुआ कुझु माण्हू फंक्शनल लीग हुआ कुझु माण्हू फंक्शनल तॾहिं अॼु फंक्शनल मूंसां कान थी ठहे न त पोइ साईं कंहिंजे पुछिजो त साईं मुज़फ़र शाह खे उहो मुंहिंजो वज़ीर हला रहियो उन खां पुछे त मूं वटि कीअं आयो सम्झाए न त अर्ज़ु इहो त पोइ असां सभिनी फ़ैसिलो कयो न 15-20 माण्हू हुआसीं त हाणे केॾांहुं हलणु खपे नवाज़ शरीफ़ मूंखे नॉमिनेट कयो त तूं ॻाल्हाईंदे मुंहिंजो एॾो वास्तो कोन्हे मां वरी साईं गौस अली शाह सां ॻाल्हायो चवण मां गौस अली शाह खे हूअं ई सम्झंदो त वॾो माण्हू चवण इमदाद मोहम्मद शाह मरहूम गौस अली शाह जो वॾो सपोर्टर हो शायदि तव्हांखे इहा ख़बर कोन्हे हिस्ट्रीअ में माण्हू चवनि था त पीर सां पघारे करायो वज़ीर आला न इमदाद मोहम्मद शाह ॻाल्हायो गौस अली शाह खे यस माना इमदाद मोहम्मद शाह बि मुक़्तदर हो न इमदाद मोहम्मद शाह लाइ चयो वियो त हिन खे कयो वज़ीर आला इमदाद मोहम्मद शाह मां त कोन्ह थींदुसि छो जो मुंहिंजो पीउ जेल मां ऐं पुटु थींदो जेको मुनासिबु नथो उहो कोन्हे उन चवंदो मां तव्हांखे प्रोपोज़ल ॾियां थो पढ़ियल लिखियल माण्हू बि त समझदार बि अथव जज बि रहियो खणी वियो गौस अली शाह खे त गौस अली शाह थियो वज़ीर मां वरी थो पुछां साईं इमदाद मोहम्मद शाह मरहूम मुंहिंजो भेणवियो त थियो रिश्तो भेणवियो न भेणवियो मुंहिंजे पीउ जो मां साथ में हा पर भेणवियो बि थियो आहे पे वालिद साहिब जो मां साथ बि आहे पर जीअं तव्हां सवेर ॿुधायो आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां वठी त साईं इमदाद मोहम्मद शाह खे जो हुननि दावत ॾिनी त तूं वज़ीर आला थी त पोइ उहो मुक़्तदरा में खजी चुको हो छा न न भई इमदाद मोहम्मद शाह ॾिसो त उहो माण्हू आहे जॾहिं संदसि वालिद साहिबु सिंध मुतहदा महाज़ हो इमदाद मोहम्मद शाह कहिड़ी पार्टी जो इंतिखाब कयो तव्हांखे ख़बर आहे अवामी लीग पीउ जे हूंदे पीउ जी पार्टीअ में कोन आयो हुन सम्झो त हीअ सभु फज़ूल ॻाल्हि आहे मूंखे मुल्क की पॉलिटिक्स करणी आहे उन शेख मुजीब सां इंतिखाब कया यको अवामी लीग में रहियो मुक़्तदरा जो माण्हू कोन हो पर फ्लैक्सिबल हो उहो मतिलबु हू अहिड़ो माण्हू हो जेको पार्लियामेंट्री पॉलिटिक्स बि कंदो हो मतिलबु 85 जी इलेक्शन बि लड़ियो इहो न आहे न पोइ लड़ियो त मतिलबु ग़लति हो न उहो त साईं GM सर हूंदे बि लड़ियो ईअं त पोइ माण्हू था चवनि असांजे GM सर इलेक्शन जे ख़िलाफ़ु अरे बाबा GM सर हिकिड़ो पुटु 85 जो इलेक्शन लड़ियो MP थियो ॿियो पुटु अमीर अदर शाह 90 बि लड़ियो 90 बि लड़ियो अब्दुल्ला शाह सां लड़ियो उहो बि असेंबली में आयो त GM सर माना पार्लियामेंट्री इवन GM सैद पाण नज़रबंद 1962 में अमीर अदर शाह अब्दुल अमीर जे साम्हूं थियो न त मुंहिंजो अर्ज़ु इहो त तव्हां जेको चओ मूं हाणे अचूं त नवाज़ शरीफ़ त असां सभिनी फ़ैसिलो कयो त हाणे उन ॾियणो
गौस अली शाह साहब थोरो अलाह हयाती ॾेसि थोरो देरि पई कई टाल मटोल में उहो सबबु हूंदो उहो खेसि हुन पीर साहब पाॻाड़ियो ख़ासि हो न पीर जो ॻोठु ऐं ॻाढ़ी मोरी हिकु शइ आहे न साॻी ख़ैरपुर साॻी ख़ैरपुर ॻाढ़ी मोरी हिकिड़ो हा। महल ऐं पॉलिटिक्स में सही पीर साहब सां रहियल साईंअ खे वयो साईं गौस अली शाह वेसा साईं हाणे ही दोस्त सभु टहनि था अचनि हाणे छा आहे मूंखे चई भाऊ कहिड़ी तकड़ लफ़्ज़ी वेठो आहे पाण पुछियो भाऊ कहिड़ी तकड़ पुछो मुंहिंजो इहो थो ॿुधायां जो शाहनि ॿियनि खे ऐं क़ुर्बान अली शाह टाइप हू त फ्यूडल हो न सही शबीर अहमद शाह मुकमल जागीरदार जेके थींदा आहिनि जीअं ग़ुलाम मुस्तफ़ा जतो तीअं ईअं हू हो न 5-10,000 एकड़ ज़मीनदार को मामूल न ज़रदारी साहब वारा त पोइ पैदार त मूं इहा ॻाल्हि कर मूं चयो हाणे हीअ गौस अली शाह मूं चयो पोइ छा करियो मूंखे थोरो मूं चयो हीउ मुंहिंजो ग्रुप थो टुटे मां फ़ोन कई बेगम सैयद आबिदा हुसैन खे उन सां मुंहिंजी वास्तेदारी हुई ठीकु आहे शुरूअ खां छो जो NDP में गॾु आहे हा असीं लेफ्ट पॉलिटिक्स में त मूं हुनखे असीं निक नेम सां ॾींदासीं चंदी बीबी त मूं चयोमांसि चंदी बीबी छा आहे कहिड़ी पार्टी आहे हीअ हेॾा 8-10 माण्हू मतिलबु वठी इलेक्टेबल्स वठी अचूं टाइम नथो मिले नवाज़ शरीफ़ टाइम नथो ॾे गौस अली शाह मिले नथो ॻाल्हि में चयो देरि कहिड़ी आहे चई मूंखे चए भाईजान ॻाल्हि ॿुधो भाईजान ॻाल्हि ॿुधो तूं हीअं कर तव्हां लाहौर अचो सुभाणे अचो मां पंहिंजे हिनखे ॿुधाइण खां सवाइ टिकेट वठी लाहौर पहुची मौजूदा जेके फ्लैटी होटल तारीफ़ पुराणी फ्लैटी फ्लैटीज़ इन में रहियसि वञी ॿुधायोमांसि मां अची वियो आहियां मूंखां हिकिड़ो थियो मूं असगर अली शाह खे ॿुधायो मां वञे पियो हुन में हू पहिरियों को मुंहिंजे पोयां लॻो अच्छा होटल ते अची निकितो पहिरीं ॾींहुं माण्हू हूंदा न त पोइ असांखे वठी वई आबिदा सैयद आबिदा हुसैन मौजूदा मॉडल टाउन घर ते नवाज़ शरीफ़ ॾाढो पुर्तगाब नमूने इस्तक़बाल कयो सुठो नवाज़ शरीफ़ हिकु रवादारी वॾी अथई मिलण जो ॾाढो सुठो आहे माना तव्हांखे मानी खाराईंदो या चांहि पीआरींदो पाण प्लेट खणी ॾींदो इहो मूं हुन में ॾिठो आहे ऐं पोइ त मुंहिंजो त घणो त अलॻि रहियो त पोइ जो उते वेठा मूं हुनखे सॼी ब्रीफिंग कई हीअ वणो चई पोइ भला तय थियो त ठीकु आहे कॾहिं पहुचाइणो हुननि सां पहिरीं मिल ॻाल्हाए पोइ अचु शामिलु था थियूं पोइ मूंखे चई भला हू अचां थो मां अचां थो पोइ मूं अचे दोस्त मुंहिंजो भाउ नवाज़ शरीफ़ अचो थो साईं क़ुर्बान अली शाह मरहूम चयो था अचे भले मुंहिंजो भाउ गुज़ारे पहिरीं मुंहिंजे घर अचे त फातिहा करे मूं वरी नवाज़ शरीफ़ खे चयो हीउ कमु करिणो छा पहिरीं हलूं था हू क़ुर्बान अली शाह खे सुञाणंदो अच्छा वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जॾहिं जतो ई सवार उन में माफ़ु करियो ॻाल्हि का कोन गुज़ारे वियो आहे त उन में चई अच्छा त हुन खिली मूंखे चयो मुंहिंजी सारा पता में चलता हूं असीं वियासीं साईं क़ुर्बान अली शाह भाउ मौज अली शाह जी फातिहा कईसूं पोइ वरी इलाही बि साहब मुंहिंजो वॾो त अलॻि रहियो न ख़ानदानी त अलॻि इलाही बि साहब मूं वटि मूंखे चवंदो बाबा ॻाल्हि ॿुध तूं नवाज़ शरीफ़ सां ॻाल्हाए मूंखे ख़बर ई कान पई मूं चयो साईं बसि ॻाल्हि पियो कई चई पोइ भला हिकिड़ो कमु कर मां सॾियां थो नवाज़ शरीफ़ चांहि पार्टी इन सभिनी दोस्तनि खे सभु तोखे सुञाणंदा तूं सभिनी खे पाण फ़ोन कर चांहि ते सड़ी उहे सभु वरी इलाही वठो में साईं गौस अली शाह खे चिड़ाई त अड़े हीअ त वरी सुम्हरे सां गॾु हालांकि ईअं कोन हो हिन जो राई वड़ा न ॿई हिकु ॿिए जा हुआ दुश्मनी जे दड़े में सो पोइ वरी असीं इहा पार्टी पोइ फ़ैसिलो थियो असांखे शामिलु थियणो पोइ रिजर्ट प्लाज़ा जेको रिजर्ट आहे तॾहिं हुई ताजमहल ज़िमो मौजो थियो इहा होटल बुक कंदो त पोइ फंक्शन थींदी कार्ड छपियो मज़े कार्ड जी मज़े वारे ॿुधाई कार्ड सॾण वारे इहे फंक्शन जे मज़े थो ॿुधाई त असांजो फंक्शन थियो सभिनी चंदो कयो जहिड़ो सभु कंहिंजो हू त वॾा माण्हू हूंदा ग़रीब माण्हू जहिड़ो मुंहिंजो सभु ॾिनो इन में इम्तियाज़ शेख साहिबु पंहिंजो हिकिड़ो ख़ासि माण्हू मोकिलियो इम्तियाज़ शेख जो भाउ मक़बूल बि पे शामिलु थियो हिकिड़ो ॿियो माण्हू बि रखियो उन डॉक्टर बदर चंद अच्छा जेको असांजो जांच पड़ताल कंदो त इम्तियाज़ साहिब खे ॿुधाईंदो न उहो बि हुजे हाणे साईं कार्ड छपियो हाणे अची थियो मक़बूल ज़िंदा वेठो तव्हां में नौजवान त पोइ डॉक्टर बदर चनो ई हूंदो न हा न इस्माइल हाउस सभु हुआसीं न अच्छा मोहम्मद इस्माइल उन खां बि नंढो आहे ठीकु आहे असीं वेठासीं पोइ हाणे फ़ैसिलो थियो हाणे ॻाल्हि अचे थो पर हाणे कार्ड छपियो कहिड़ो छपियो
सैयद शबीर अहमद शाह फलाणा 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 आख़िरी नालो लिखियो मूं पाण पंहिंजो हेठि जाम मोहम्मद शाह। त अलाए कहिड़ो जेलसी मूंसां शुहो कुझु रही। मक़बूल साहिबु चयो त न हाणे तकरीर सभु कोन्ह कंदा हिकिड़ो कंदो कोन चई हिकिड़ो हिन ॿ टे चयो शाह मोहम्मद शाह करे आयो न शबीर शाह चयो शाह मोहम्मद शाह न न न न शाह मोहम्मद शाह न इस्माइल राव स्पीच कंदो। इहो मक़बूल शेख चयो। हा ओहो ठीकु साईं असांखे स्टेज ते विहारणो न मां हेठि वेठोसि स्टेज ते जेको ना लॻी वियो डॉक्टर बदर बि मथे हुई मां हेठि वेठोसि इंतिज़ामी कमेटी हेठि वेठी। हेठि मां हेठि वेठो त मां मरहूम इजाज़त ॿई वेठा अथई साम्हूं। त नवाज़ शरीफ़ हिते ॾिठो भई हीउ केॾांहुं वियो। नवाज़ शरीफ़ ॾिसी ॾिसी मूंखे हिन यार इलाही बख़्श साहिब खे चई हिनखे सॼो मथे अचे। हाणे सीटूं त इहे हुयूं न सभु पंहिंजी सीटूं तय हुयूं न हाणे मूंखे किथे विहारे मूंखे विहारी नवाज़ शरीफ़ ऐं इलाही बख़्श जे विच में माना आऊं थी चीफ गेस्ट। हाणे असांजो फंक्शन शुरू थियो मूंखे वेठे वेठे नवाज़ शरीफ़ चयो त हाणे ॻाल्हि ॿुधो जेके आया आहिनि नाला त मूंखे लिखी ॾे। सही ॻाल्हि आहे। मां चयो हाज़ुर मूं छा कयो कार्ड ॾिनोमांसि चई ॾिसो चई ठीकु आहे रखी पाण वटि। वाह शबीर अहमद शाह स्टारे न अब बिस्मिल्लाह रहमान फंक्शन थी वई हुनखे जब तकरीर मोहतरम जनाब शाह मोहम्मद शाह जेको हेठि हुयो नालो पहिरीं चई शबीर अहमद शाह पोइ शुरू कई इहा फंक्शन शुरू थी वई पोइ असीं सभु शामिलु थी वियासीं। हाणे जेको तोखे पुछिणो पुछ। न हाणे नवाज़ शरीफ़ वटि सां शामिल जो थियो त तव्हांखे फ़ाइदा कहिड़ा पिया? फ़ाइदा छो कोन्हे हाणे असीं पुछांव थो न भाई नेशनल हुकम में आयासीं नेशनल कोन्हे पॉलिटिक्स में आयासीं मूंखे हाणे त ॼाण थी इस्टेब्लिशमेंट छा पई करे। हाणे पइजी वई हाणे ख़बर पए थी इस्टेब्लिशमेंट छा थी करे। अच्छा हाणे त ख़बर पए हिननि माण्हुनि सां रहण सां फ़ाइदो थिए थो। अच्छा मां मुंहिंजो चवणु हीउ ॾिसो न हमेशह माण्हू मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे जे मुल्क जी पॉलिटिक्स मां तव्हांखे नुक़सान बि ज़रूरु आहे पर फ़ाइदा इलाही अथव। मिसाल तौरु काला बाग डैम जो इशू हलियो त लियाकत अली ख़ान जतोई तॾहिं असीं खटी आयासीं वज़ीर आला वज़ीर आला तॾहिं लियाकत अली ख़ान वेठो आहे पुछिजो कॾहिं इंटरव्यू वठिजोसि। लियाकत अली ख़ान जतोई घर वेठा थी मूंखे चई यार ॻाल्हि ॿुध मां हुन एडवाइज़र हुउसि इंफॉर्मेशन ॾियो मूंखे चई त ॻाल्हि ॿुध पाण खे हलिणो आहे भई काला बाग डैम जो इशू थी वियो आहे पाण खे हलिणो आहे इस्लामाबाद तूं मां इस्माइल राहू ऐं सलीम शाह हाज़ुर ठीकु आहे। तॾहिं हीअ फ़ोन कोन लाइन वारियूं मां अने घर आयुसि त फ़ोन जी घिटी वॻी मुंहिंजी आदत फ़ोन खणणु अॼु बि टिप ॾेई खणंदो आहे फ़ोन खयमि त हलो हुतां PM हाउस मां फ़ोन आहे जंहिं सईद महदी साहब प्रिंसिपल PM सईद महदी साहब आपसे बात करेंगे। मुझे बात सही साहब खैर से PM साहब चाहते हैं कि आप ज़रूर आए। मुझे मैं वैसे ही आ रहा हूँ जाकर साहब ने कहा है नहीं PM ने ख़ास दिया है ऐसा नहीं कि आप मिस कर लें। मां रखी फ़ोन मां वरी लिया करके फ़ोन कयो चीफ मिनिस्टर हुजो न लियाकत साहब हीअ चयो था मूंखे पाणे आहे फ़ोन वरी चयो त शाह मोहम्मद शाह खे वठी अचो लाज़मी वठी अची मुंहिंजा त हाज़िर। हाणे असीं वियासीं त जहाज़ में चढ़ियासीं गवर्नर मोइनुद्दीन हैदर हीअ मज़े वारी ॻाल्हि त ॿुधाई हिस्टोरिकल ॻाल्हि आहे। असीं सभु वियासीं राहू ज़िंदा आहे उन खां पुछो लियाकत बि ज़िंदा आहे ऐं शहबाज साहिबु ख़ैर पोइ असीं वियासीं सिधो प्राइम मिनिस्टर हाउस मोइनुद्दीन हलियो वियो अलाए काॾे कहिड़े ॿिए पासे रहणु असांजे ड्राइंग रूम वॾे ड्राइंग रूम में वेठासीं इलाही बि सुबुह सां अॻु वेठो हुते स्पीकर हो शहबाज शरीफ़ वेठो आहे वज़ीर आला पंजाब चौधरी निसार अली ख़ान वेठो आहे मां बि ग़रीब वेठो हुउसि लाइन में वेठासीं वज़ीर आला असां खे सॾु थियो अंदरि प्राइम मिनिस्टर जे प्राइम मिनिस्टर चीफ मिनिस्टर अंदरि में मीटिंग करे असीं ॿाहिरि वेठा आहियूं मुंहिंजी यख पई वई काला बाग डैम ते ॼाण त केॾे न मूंखे टेक्निकली ख़बर ई कान्हे मूं वेठे काला बाग ते ॻाल्हायो अलाए छा कयो ॻाल्हाए ख़तमु कयो त वरी कचहरी थी त चलो प्राइम मिनिस्टर निकितो ऐं चीफ मिनिस्टर निकितो चयो चलो मीटिंग आहे हाणे विफ़ाक़ कहिड़े पासे वेठो सूबा ॿिए पासे वेठा हाणे हीअ त विफ़ाक़ जी नुमाइंदा वेठा वरी सूबा माना सूबाई वज़ीर आला
सिंध वज़ीर आला पंजाब तनाज़ुर पंजाब में ॾियो ॾियो न वज़ीर आला पंजाब मां बि वेठो हुउसि हिन सां गॾु राहू साहिबु प्रोटोकॉल वज़ीर हो मां एडवाइज़र हुउसि सलीम जिया वज़ीर हो मां मिड़ई जेको जेको सीट ॾींदा या न ॾींदा वेठुसि हाणे वेठा रही शमसुल मुल्क वापडा जो शहर में पहिरीं थी तलावत तंहिं ज़माने में नवाज़ शरीफ़ वटियो त PM हाउस में वंडिश कबो ॿुधो ख़ैरु हाणे चयो त हा तलावत थी हाणे आया त पढ़ंदा मुला हुआ जेका हुकुमरान कम उहा पढ़िजी वई त हिते प्राइम मिनिस्टर चयो त नवाज़ शरीफ़ चयो त हा चेयरमैन वापडा शमसुल मुल्क आप ब्रीफ करे दोस्तों को लकड़ी खणी जीअं काबोरा था कंदा न हीअं हीअं वठी रखिया मां वाट करे वेठो असीं सभु वेठा आहियूं हिते शहबाज़ शरीफ़ जी हथ मां कटियां थो तव्हांजी अचो, ॻाल्हि अचो। हिकिड़ी ॿुधो हीअ सरहद जा केरु हुआ सलाह में कोई कोन हो अच्छा ॿ सूबा आहिनि बसि सूबा वेठा ठीकु आहे त शहबाज़ शरीफ़ जी हथ मथे कयो हीअ हथ जेको मथे खणबो न साम्हूं वठो सूबा हेॾा था त हुते चयो मियां नवाज़ शरीफ़ हाँ चीफ मिनिस्टर पंजाब खैर तो है अपने हाथ उठाए बात करना है हाँ बात मुझे नहीं करनी भाई किसी और को कराना चाहता हूँ अच्छा चई कौन है जो बात करे शाह मोहम्मद शाह को सुना जाए हाँ मुझे तो ज़मीन पेर निकिरी बेटा मूंखे ब्रीफ ई कोन थियल पोइ ओचितो थी वियो मूंखे मियां साहब चयो शाह साहब आप भला बात करें मूं चयो मियां साहब ॻाल्हि में टेक्निकल मूंखे ख़बर कान अथई असां वटि आहिनि टेक्निकल इंजीनियर अब्दुल रसूल में पढ़ा नालो पॉलिटिकल मामिलो ॻाल्हाए त मूं कयो पॉलिटिकल मूंखे का ख़बर कान्हे अॼु तव्हां वरी पुछो हिन खां मां अहिड़ो आलू पढ़ियल लिखियल कोन आहियां पर शायदि उन ॾींहुं को इलाम थी वियो कुदरत पए न त बाबा सुई किरण जो आवाज़ु थिए हराम जो सभु चुप मूं पियो ॼाड़ी हई करे करे ॻाल्हि पूरी कई कई त अञा पूरी ॻाल्हि मुंहिंजी थी कान अथई नवाज़ शरीफ़ चयो त खाना लॻाओ अरे सोनी चेयरमैन खे चई बाबा तव्हां बैठ जाए खाना लॻाओ तेसि इहे प्लेट वन डिश बिरयानी असांजी अॼु रखियऊं वरी नवाज़ शरीफ़ मूंखां त मूंसां थियो चीफ मिनिस्टर सां कोन थियो शाह मोहम्मद शाह जब तक सिंध राज़ी रहे एक ईंट भी काला बाग में नहीं रखूँगा मेरा आपसे वायदा है मुझे सर मेरा अर्ज़ है प्राइम मिनिस्टर साहब एक अर्ज़ है आप मेहरबानी करें सिंध में चले हमारे MPs MLAs नाराज़ है उनसे भी बात करें इहो ॿुधाए थो फ़ाइदो इहो थिए थो जॾहिं तव्हां इन क़िस्म जी पॉलिटिकल माना हुन कैनवास वधे थो तव्हां हूंदव त तव्हां पंहिंजो मौक़िफ़ बि ॾींदव तव्हां हुनखे कोन मुंहिंजे करे फिरी बेनज़ीर साहिबु हेॾो सारो जुलूस कढियो ख़ान वली ख़ान हेॾो सारो जुलूस इमदाद मोहम्मद शाह इहे सभु उहो बि सबबु हो पर हीअ बि थोरो नंढिड़ो सबबु हो मुंहिंजो ख़्यालु आहे त इन पार्टी ने ईअं नथो कए प्रो एस्टेब्लिशमेंट या नेशनल हुकम में तव्हां न हूंदव जनाब GM साहिब जॾहिं की नेशनल हुकम में न हुजे केरु ॿुधे सां जॾहिं असेंबली वेस्ट पाकिस्तान मेंबर थियो तॾहिं त थी वियो न मां थो अर्ज़ु कयां त इहो जेको असांखे ज़हन ठाहियो आहे हाणे तव्हां नवाज़ शरीफ़ मूंसां पुछो त हाणे तव्हां ॿियो जेको पुछो ज़ाती था पुछो या सियासी था पुछो न मां इहो थो पुछां त हाणे तव्हांजो तालुक़ु थी वियो हाणे मुंहिंजी तरफ़ तमामु घणो ठीकु थियो हाणे तव्हां हिकिड़ो नेशनल लेवल ते सिंध जो तव्हां केस कहिड़ो कहिड़ो रखियो आहे नवाज़ लीग में ॿुधाए हिकिड़ो हीउ जो रखियो हाणे ॿुधाए हेॾो सारो ॿुधाए न ॿियो ॿियो हाणे जो रखियो कैनाल जो रखी आयो वज़ीर जो हिन सां हीअ जो रखी आयो आहियां हींअर हींअर हाणे ताज़ो ख़त जो लिखियो वेठो छा जो चयूं हा हू छो आहे हुन ते राज़ी छो आहे न छो आहे वॾो कैनाल ते डिस्कशन थी न उहो त वॾो इशू अथई रुगी पंहिंजे ज़हन में त रुगी पंजाब जो ऐं ग्रेटर ठल कैनाल खिलाफ़ पाण कोन जुलूस कंदा हीउ इशू ॿियो आहे पर सुवाल मूं लिखियो ख़त एज़ ए सीनियर वाइस प्रेसिडेंट पाकिस्तान मरकज़ी सीनियर वाइस प्रेसिडेंट मुंहिंजा छा कयां मूं लिखियो शहबाज़ साहिब खे वज़ीर अज़म खे ख़त ऐं नवाज़ शरीफ़ खे ख़त वज़ीर अज़म खे मूं ख़त लिखियो 20 जनवरी ते 19 जनवरी ते मुंहिंजो सालगिरह हो उन ते नौजवान असांजा जेके दानेश्वर अदीब तव्हां जहिड़ा पढ़ियल लिखियल तूं त कोन ईंदे मुंहिंजे ईंदो ई कोन तोखे कोन ख़ैरु आहे ॾाढे वञिणो त मां हिते होसि कोन न त ॿुध त सही मज़ाक थो कयां हा भई सभु असांजे दानेश्वर अदीब सभु हुआ इश्तियाक अंसारी अहिड़ा सभु हुआ सभिनी तकरीर वकीलूं कयूं पोइ मूं 20 तारीख़ ख़ालिद हुसैन शेख खे चयो बाबा अचो लिख हिनखे मूं लिखाए ख़त मखदमत फलाणा इहो करे मूं चयो हिनखे टाइप कराई
टाइप करे मुंहिंजे मोकिल वज़ीर आज़म ॾे। हिन जो छा कयो, मुंहिंजो हीअ करे साईं न नौजवान न साईं ख़त लिखी छॾियो, वधीक कुझु न कयो। मूं छो? मूं चयो मां ठिक मीडिया खे ॾेई छॾियो। साईं तव्हां हर शइ में तकड़ था कयूं। मूं चयो लिख, मीडिया में रख, तुंहिंजे फेसबुक ते रख। हिन फेसबुक में मीडिया में हाईलाइट थी वियो। हाईलाइट मरकज़ी पोइ त साईं हामिद मीर सभु शुरू थी विया। ओचितो पोइ वरी मूंखे फ़ोन आई प्राइम मिनिस्टर ने, तो प्राइम मिनिस्टर साहब आपको यादि कर रहे हैं। महीने खां पोइ 20 जनवरी ऐं 20 फेबरवरी मुलाक़ात थी। पर जहिड़ो बि हालो पाण जेको मूंखे आयो मूंखे कैनाल ते गुफ़्तगू कई, मूं इहो ज़रूरु चयो त ईस्टर्न बॉर्डर महफ़ूज़ कोन्हे, वेस्टर्न बॉर्डर तां बि गड़बड़ थी थिए। इन्हनि हालतुनि में सम्झे मूं छो चयो? इन्हनि हालतुनि में तव्हां हिन क़िस्म जा इशू खणंदव, हीअ त वफ़ाक़ त टुटी पवंदो, कमज़ोर फेडरेशन में सहप कान्हे। हिते हितां ॿई बॉर्डर तां गड़बड़ पई थिए। हेड़ी मुहम्मद वरी महिरबानी करे इन क़िस्म जो इशू न खणो, इन खे भई सॉल्व कयो, हल कयो। इहो थियो। हा, शहबाज़ साहब खे वेठो आहे। शहबाज़ साहब मूंखे चयो शाम में छा आपको सारी बात याद है? मेरी याद है, वो याद है। वो पहले तो कायद ने आपसे वायदा किया, अभी मैं भी आपसे वायदा करता हूँ नहीं करेंगे। आप समझते नहीं और कुछ सूरत आने लेकिन करेंगे नहीं। मैंने कमिटमेंट थी, कमिटमेंट है बस। इहो मूंखां मीडिया पुछो, मूं चयो मूंसां वज़ीर आज़म हा कयो। भला असांजे ॻाल्हियुनि में बार बार इस्टेब्लिशमेंट लफ़्ज़ थो अचे। हाणे जेका तव्हांजी सांभर आहे, इन सॼे अयूब इस्कंदर अयूब जे दौर खां वठी अॼु ताईं तव्हां हिकु ॿ टे माण्हू ॿुधाईंदव त जेके इस्टेब्लिशमेंट जा न हुजनि लीडर ते, जेके मेन सीट ते वेहण वारा? त हाणे मां कहिड़े नाला वठूं? मुजीब रहमान कोन हो, पोइ हिकु उहो कोन हो, उन जी पैदावार बि कोन हो। ठीकु। जेम्स आहिनि, उन जी पैदावार कोन हो। ठीकु। पर प्रो इस्टेब्लिशमेंट कोन हो, पर लिंक रखंदो। ठीकु थियो। मूंखे नवाबज़ादा नसरुल्ला चयो, ARD सर मूंखे चए शाह मोहम्मद शाह साहब सारे दरवाज़े बंदि नहीं करो, खिड़की खुला रखो। माना हुन बि चयो त इहा ॻाल्हि कयो। इहा ॻाल्हि मूं शहबाज़ साहब खे एज़ ए वज़ीर आला चयो। त शहबाज़ साहब चयो पर छा करिणो आहे? चयो मियां साहब वॾो क़ैदो हो न, त मुंहिंजे मियां साहब खे कढणो त ॿाहिरि पवंदो, पाण खे पवंदो। हुआसीं असीं ॿाहिरि। मूंखे चए कीअं मियां साहब खे कीअं ॿाहिरि कढंदो? मुंहिंजो मूंखे नवाबज़ादा रसुल्ला चयो त सभु दरवाज़ा बंदि न कर, दरी खुलियल रखिजांइ। त चए पोइ मुंहिंजो तव्हां दरी खुलियल रखो, कुझु करे ॾिसो त साहु बची वठो। इहो थियो आहे त दरी खुलियल हुअणु खपे। पॉलिटिक्स में आहे, ॾिसो इस्टेब्लिशमेंट दुनिया में आहे। तव्हांजे अमेरिका में प्रेसिडेंसी बि आहे, कांग्रेस बि आहे, पेंटागोन बि आहे, CIA बि आहे। इहे इस्टेब्लिशमेंट न गॾिजी था हलनि, कोन था हलनि। ऐं ॿी ॻाल्हि आहे, असांजे मुल्क में बि, असांजे मुल्क बि रुॻी असांजे मुल्क में न आहे, इंडिया छा आहे, इंडिया में बि ईअं थो हले ऐं दुनिया सॼी में। इवन बर्तानिया छा आहे, ॻाल्हि जो तव्हां कमु त इस्टेब्लिशमेंट खां वठंदव। पर तव्हां नाला त न ॾिना न? कहिड़ा इस्टेब्लिशमेंट जा? कहिड़नि खे छॾिया? कंहिंखे कयो? अच्छा, कहिड़नि खे छॾियो, माना को कोन्हे। अच्छा, ठीकु। ॾिसो हाणे आउं नथो ॻाल्हायां, अॼु थींदो आहे न किन किन बेनज़ीर साहब आहे, एंटी इस्टेब्लिशमेंट हुई। हा, मां हू कान्हे, पैदावार उन्हनि जी न हुई न। माना ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बेनज़ीर में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हो। अॼु ॿुधो रिकार्ड जी ॻाल्हि। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे इक़्तिदार रखी तिरी ते प्लेट रखी ॾिनो, इक़्तिदार मां आणे ॻाल्हाईंदो। उहा जुदा ॻाल्हि, तख़्तेदार ते चढ़ी चौन मर्दीअ सां चढ़ियो। पर बेनज़ीर खे ॿी सूरत हुई। बेनज़ीर मोहतरमा खे जौलक जी मार्शला मिली, पीउ जो डेड बॉडी मिली, लाशो मिलियो, क़ैद खाना मिलिया, फटका मिलिया, कारकुन मिलियो, उजड़ियल मिलियो। बेनज़ीर साहब आहे के सूरत हाल ॾुखी मिली। बेनज़ीर साहब बुनियादी रूप ते सियासी वर्कर थी थी स्ट्रगल करे आहे। स्ट्रगल बेनज़ीर भुट्टो स्ट्रगल जी पैदावार, इस्टेब्लिशमेंट जी पैदावार कान हुई। ऐं एॾी एतिरे क़दुरु अॼु प्रेसिडेंट साहब वेठो आहे, आसिफ़ साहब, तव्हां बि उन ॾींहुं मूंसां गॾु हो। हा, मूंखे हाणे यादि ॾियारियां, तव्हां मूंखे वठी हलिया हो दुबईअ में। त मूं चयो मुंहिंजो घरु कोन्हे ॾिठलु, तव्हां पोइ अंदरि न हलियो, तव्हां ॿाहिरि वेही रहियो।
त मूंखे अंदरि हाणे उन्हनि तव्हांखे घुरायो त ॿुध मीटिंग ॿुध त ॿुध तव्हांजी ॿुध पाण में कंदा न। हा त इहा ई ॻाल्हि त चवां तव्हां त न महिरबानी करे चयो तूं बि हल। बेनज़ीर साहिबु आहे मरहूम जे मुतलिक़ ॻाल्हि ॿोल थी न त मूंखे आसिफ़ साहिबु चयो यार ॻाल्हि ॿुध हाणे केरु बीबीअ खे चए मञे ई नथी। मां चवंदो रहियासीं चए छो चए यार हाणे ॾिसो मूं चयो छो भला हिकिड़ो दफ़ो हेॾो 18 अक्टूबर ते थियो आहे वरी बीठी आहे त चए पोइ हाणे तोखे जे तूं वञी थो तूं मिलीसि मुंहिंजो किथे चवण करे चए न यार इहो हींअर ज़िद करे वेही अथई चए थी न मेन इहो जेको थियो न कुझु थियो कुझु ऑर्डिनेंस छा हो नवंबर इमरजेंसी इमरजेंसी नवंबर ते ओ ते इन ते बेनज़ीर साहिबु सफ़ा निकिरी पई बदाती इस्टेब्लिशमेंट में ॾिठो त बाबा हीउ न हुजे इस्टेब्लिशमेंट बड़े ख़तरनाक नमूने कमु कयो। हिकिड़ो त उन खां अॻे नवाज़ शरीफ़ ते हमिलो थियो शायदि तव्हांखे ख़बर आहे न। हा नवाज़ शरीफ़ ते हमिलो थियो बेनज़ीर साहिब खे कंहिं ॿुधायो भई नवाज़ शरीफ़ ते हमिलो थियो आहे। 27 डिसंबर ते 2 बजे नवाज़ शरीफ़ ते हमिलो थियो हुन में 4 माण्हू मरी विया त ऐं होॾे इतला कयूं बीबी खे त हीअं थियो आहे। त मोहतरमा चयो नाहिद खे ॿिए कंहिंखे मूंखे मिलायो नवाज़ शरीफ़ हा अञा इहा ई कमु कोन थियो त बेबी शहीद थिए वरी नवाज़ शरीफ़ खे ॿुधायो वियो उहो वियो छाकाणि हीअ त ठाह थियो न ARD ठही न नवाज़ शरीफ़ ऐं ॿी वॾी COD ठही। COD खां अॻे जी ॻाल्हि पए तोखे ॿुधाईंदोमांसि जहिड़ी तव्हां उहो पोइ त ॿुधाई त इहो त मियां साहिब खे जॾहिं ॿुधायो वियो त मियां साहिबु पहिरियों घरु निकिरी पियो इहा हक़ीक़त सिधो अस्पताल रहंदो वियो हक़ पहिरियों माण्हू हुओ पहिरियों माण्हू रहंदो वियो हा लीडर में हो न। मां अर्ज़ु कयो मूंखे यादि आहे त मूं हीउ ठाह मूं कोन करायो मां त मोहतरमा सां गॾु हुउसि न मोहतरमा मूंखां तव्हां पीपल्स पार्टी जी स्टडी सर्किल हलाईंदा हुआ तॾहिं अहिड़ा पढ़ियल खे पढ़ाईंदो माफ़ु कजे त कोन थो चवां मोहतरमा मूंखां पुछियो मां मोहतरमा थो चयो शहीद बेनज़ीर साहिब असां वटि थोरा शेर में शिया पियो न बीबी त फातिमा ज़ोहरा आहे न त ॻाल्हि त मोहतरमा मूंखां पुछियो शाह मोहम्मद शाह साहब आप रहे मुस्लिम लीग में आप एक काम करें कि मेरी बात कराएं चौधरी शुजात से आज तो बुधाई मुझे मोहतरमा ये मेरे बस से नहीं है जो और किस कौन करेगा मैंने कहा आप बताओ सर को कहो कि वो कर सकती है शुजात की तरह वरी चाहिए तो बी बोले वरी तरसी मोहतरमा को पूछो शाह साहब एक बात बताए कि नवाज शरीफ न नवाज का इतना है कि हर बात उसकी चली जाती मानो इस्टेब्लिशमेंट पे ॻाल्हाएसि थी अमेरिका पे ॻाल्हाए पे बैनर मूं वरी चयोमांसि मोहतरमा हुन PR पंहिंजी आहे चई नहीं हमसे भी ज़्यादा PR है चई मूंखे मूं चयो हाणे कंहिंखे ॻाल्हि खे टोड़ू मूं चयो मोहतरमा नवाज शरीफ तो आपका बड़ा फैन है हाँ आप कह रहे हैं मैंने कहा हाँ मैं कह रहा हूँ कैसे मैंने कहा मैं जिदे में हकीकत है मुझे मैं जिदे में ना 2001 में अभी तो 2002 हो गया है तो क्या बोले नवाज ने मुझे मियाँ साहब ने कहा वो तो मियाँ साहब ने कहा कि भाई जब भी हालात ठीक हो गए तो सूरत हाल ये होगी मुझे एज ए कॉन्फिडेंशियल बताया कि शाह मोहम्मद शाह पहला टर्म होगा बेनज़ीर साहब का उसके बाद वो पर पॉलिटिक्स करेंगे लेकिन मोहतरमा बेनज़ीर साहब का होगा नवाज ये कहे मुझे हाँ ये कहे इतना ही खां पोइ स्टार्ट थियो पोइ आसिफ़ साहब बेनज़ीर साहब गॾिजी हो वञी सऊदी विया पोइ इते ई इब्तिदा फ़क़ीर जो कमु अथई बसि जी हाणे ॿुधाए हुकुम करणु त इलाही चयो अथई न पर हुन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो हा त इस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो माण्हू मोहम्मद ख़ान जुड़ेजो बि हो हा भलो माण्हू भलो माण्हू उहो छा हो भलो माण्हू घणनि खां भलो पाकिस्तान जा जेके वज़ीर आज़म रहिया न उन इहो ई वज़ीर आज़म हो जंहिं इस्टेब्लिशमेंट आंदो न चूंडे आंदो न कमज़ोर त मोहम्मद ख़ान हिकिड़ो माण्हू हो जंहिं ॾिसो त तव्हां ओजड़ी कैब ते बिहारे चई FIR कराई ठीकु आहे उहो करे वियो ऐं ज़िया खां वर्दी लहिराए वियो जिनेवा ठाह कराई जेनेवा ठाह करायईं त वॾा कमु कई न माण्हुनि त सम्झो त इहे बोलो न ऐं छुपावा रुस्तम हो
उहो हिकिड़ो माण्हू चवंदा आहिनि ॿियो कल अञा मारियईं न। स्टेटस केराए 800 सीसी ते आंदई सभिनी खे। साईं जनरल खे विहारियईं सूज़किन में। हा ऐं हिकिड़ी ॻाल्हि आहे त सिंधी जेके बि अथई न जिन में आउं हर इल्ज़ाम कोन भुटे साहब नेशनलिज़म हुई त तॾहिं त सिंधियुनि ख़राबु कयो आहे न भुटे साहब बि नेशनलिस्ट हो रगड़ी इन दे। करे अवां ते इल्ज़ाम इहो ई थो अचे न हे सिंधी हू आहिनि। हा हा मोहम्मद ख़ान छा आहे 5000 डॉक्टर बिना कंहिं हिसाब किताब जे हा बिना कंहिं हिसाब न कोन ही वो सिमरी की भई फलाणे में न न पोस्ट ऑफिस में लेटर वियो बिल्कुलु ठीकु आहे। बसि तव्हांजी डॉक्टर बि अर्ज़ु कया त मोहम्मद ख़ान जुड़े जो पहिरियों वज़ीर अज़म हो जेको असेंबली में मुस्तक़िल रहंदो। हू चयो नवाज़ शरीफ़ खे बि चयो शहबाज़ खे हाणे चयो आहे। न पर हो बि रहंदो हो यूसुफ रज़ा गील। उहो अचा थो उन शागिर्द हो न ॿ माण्हू हुआ हिकिड़ो मियां पंहिंजो मोहम्मद ख़ान जुड़े जो साहबु असेंबली में रेग्यूलर हो ऐं यूसुफ रज़ा रेग्यूलर पाकिस्तान में ऐं हुसैन शहीद सरवर्दी हो उहो असांखां अॻे जी पर हो। बाक़ी इंडिया जी ॻाल्हि ई ॿी ॻाल्हि जवाहरलाल त क्वेश्चन आंसर बि पाण कंदो। अॼुकल्ह वज़ीर अज़म असेंबली में अचनि ई कोन था इहो रवाजु ग़लति आहे। पार्लियामेंट्री सिस्टम आहे पार्लियामेंट डेमोक्रेसी त उनखे सम्झणु खपे। जीअं हाणे तव्हां पंहिंजा क्वेश्चन शुरू कयो। हाणे उन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे ॿुधायो त पाकिस्तान जे अंदरि हीअ जेके पार्टियूं आहिनि इहे नेशनल मां प्रोविंशियल कीअं थी वियूं आहिनि। माना जॾहिं बि पीपी जो ज़िक्र ईंदो चवंदा हुआ सिंध जी पार्टी, नवाज़ लीग जो ज़िक्र ईंदो चवंदा पंजाब जी पार्टी, ANP KP जी पार्टी। धणी ख़ुदि था चाहिनि हे सुकड़ियल रहनि। ॿुध पोइ तव्हां उन्हनि जो चयो छो था मञो? ॿुधो असीं चयो मयूं हिन में असां वटि कई तो मूं पारां कई उते वेठा आहिनि बसि। ऐं पंहिंजी ॻाल्हि थो कयां अर्ज़ु इहा आहे सुकड़ाए छॾियो वियो आहे। इहो वफ़ाक़ लाइ ख़तरनाक शइ आहे। ॾिस वफ़ाक़ में हींअर 2 लीडर हुआ हिकिड़ो ज़िंदा हिकिड़ी वई। जेकॾहिं वफ़ाक़ पाकिस्तान रहणो हो त बेनज़ीर हुजे हा त वफ़ाक़ पाकिस्तान रहे हा। बेनज़ीर साहब खे शहीद कयो वियो ॼण त वफ़ाक़ खे टोड़ियो वियो। हींअर मोहम्मद नवाज़ शरीफ़ बचियो आहे हिकिड़ो जंहिंजी क्रेडिबिलिटी आहे त माण्हू उन जो चवणु कंदा चवणु मञी रहा हा हीअ करे सघे थो। पर ॻाल्हि इहा त इन क़िस्म जी लीडरशिप छाकाणि त मां तोखे ॿुधायां त कुझु लीडर एॾा वॾा माण्हू आहिनि पर कननि जा कचा हूंदा। मोहतरमा बि कननि जी कची हुई। एॾो मां हुन सां घणो कोन रहियुसि मुंहिंजी इज़त कंदी हुई। मूंखे हिकिड़े पीपल पार्टी लीडर चयो यार छा बच्चा पहिरें साहब पहिरें साहब मानी खाराई हा मानी यार मानी ने खाराई नहीं मूंखे त खाराई ऐं जहिड़ी तहिड़ी बि न खाराई। वाह करे हा मूंसां ठीकु हा मुंहिंजी इज़त कंदी हुई महिरबानी हुई। उहा जुदा ॻाल्हि त मां हुन सां गड़बड़ कई मूं गड़बड़ कई जेको 2002 में हुन वीचारी मूंखे सीट ॾेई चुकी। मूंखे ख़बर न हुई ख़ुर्शीद छा चए थो तोखे ॾेई चुकी। पोइ मखतूम बि हुन वेझो त हुनजो चवणु करे हुन चयो त मां सूबाई असेंबली ते बीहंदुसि। पर मां थोरो जज़्बाती बि आहियां ऐं थोरो ईगो बि अथमि। उहा मूं में न हुअणु खपे। मुंहिंजी कमज़ोरी ईगो बि आहे। मां हिकिड़ो दफ़ो वियुसि बिलावल हाउस बेनर साहब ॿिन्हिनि गेट वारनि चयो तुंहिंजो नालो कोन्हे उन जंहिं ॾींहुं हुनजो नालो कोन्हे उन ॾींहुं मुंहिंजो मीटर पियो हल बाबा हल। असां मूं बेनर साहब खे हिकिड़े ॾींहुं चयो शुरू मूंखे छा साहब मुंहिंजी इज़त चाहिए मुंहिंजो वो नहीं हुजो गाड़ी के पैडल में खड़ा रहूंगा बाक़ी यार हुन मूंखे इज़त ॾिनी। मियां नवाज़ शरीफ़ बि इहे कंदो आहे। मियां नवाज़ शरीफ़ जेका ठीकु आहे न हींअर सदारत हुई न राज्य मूंखे चयो न छॾियईं सदारत मुंहिंजी भई तुंहिंजी अमानत वठि ठीकु आहे न। पार्टी त इन्हनि लीडर आहिनि मुंहिंजी अञा पीपल पार्टी बेनज़ीर बाक़ी ज़रदारी साहब लाइ अॼु बि साफ़ थो चवे तोखे ख़बर आहे मूंसां कहिड़ो तालुक अथसि। ॾिठो घणा दफ़ा मूंखे फ़ोन कयो रस्ते ते। बिल्कुलु ठीकु। ज़रदारी साहब मुतरक मुंहिंजी लाइ त उहो फ्लैक्सिबल बि आहे सम्झोतो बि करे त विढ़ी बि ॼाणे थो माण्हू चवंदा विढ़ारे कोन विढ़ी ॼाणे थो तरीक़े सां इहो अटकल सां विढ़ंदो। अटकल बेनज़ीर वांगुरु मस्तु कान कंदी सिधो न विढ़ंदो अटकल सां विढ़ंदो बि अहिड़ो जेको धकु अहिड़ो दुश्मन खे हुनखे ख़बर ई कान पवंदसि पेर निकिरी वेंदसि। जीअं महिल हूंदा आहिनि न जेको हथु विझंदा ठका जान ठोड़ंदा त या खणी वारो वणंदा हीउ उहो आहे।
फेराए केराईंदो फेराई करे ज़रदारी साहब मुंहिंजो एॾो तलक मुंहिंजो डॉक्यूमेंट कान थो तलको हा हिन सां हुई पर थोरो त इन में आहे हींअर पीपल पार्टी जेका बि साह पई खणे न बिकॉज़ ऑफ असद ज़रदारी जेके पीपल पार्टी कम आहिनि जेके लीडरशिप जो कम आहिनि ख़ासि करे तवारे लीडर जो पुटु अब्दुल्ला शाह जो पुटु चवां साफ़ हा साईं अब्दुल्ला शाह साहब अथल पढ़ियल लिखियल आहे मूंखे त चाचा चवंदो पर ठीकु आहे पर पढ़ियल लिखियल आहे सम्झो को आहे को सेंस ख़बर त कद कोट में छा पियो थिए ख़बर कान अथसि कान थी पएसि हाणे काणा तुंहिंजी अख में जेका ॻाल्हि ज़रदारी साहब थिए विस्की न थिए हू मूंखे चयो बिज़नेस सां बि घोस खे कुंड में चयो मुंहिंजो इंट्रोगेशन बि थी जॾहिं हू त मोटिया हिन में काबिल में क़ाबिल में हिन में त मूंखे मुंहिंजी इंट्रोगेशन पे थी तो मुझे भी साहब ये सवाल पूछे कि ये करेंगे वो जी बाबा जो बात वो मेरे ऊपर डाल देना हाँ जो कोई ख़तरनाक सेंसिटिव हो न त बिज़नेस साहब पोइ बिज़नेस साहब महमूद आलू त शर्त रखियो त इंट्रोगेशन थींदी त यूसुफ बसी खां गॾु वेहंदुसि पोइ यूसुफ खां पुछे यूसुफ चयो बाबा इहे त बड़ा क़ाबिल आहे मीर साहब पुछियो छो कीअं चई बाबा तुंहिंजी मुंहिंजी जाइ न हीउ वॾो अटकल बाज़ अथई चई छो चई हिन खे जंहिंमहिल चई त चई हुननि पुछियो त क्वेश्चन पुछियो त भला पोइ फलाणी ॻाल्हि छो थियो बेगम भुट्टो ऐं हाई जेके न ऐं भेण जी त हथ त कोन्हे चई हिन अहिड़ो अटकल सां जवाबु ॾिनो हिन जवाबु ॾिनो भॻवान इहे हुजे हा त मूंखे मुर्तज़ा भुट्टे चयो त मेरी बहन जो है मेरे बाप के दुश्मनों के साथ मिली है ये माटी बनाई हिन अहिड़ो जवाबु ॾिनो जो जेको अटकल करे भेनर साहब खे बचाए वियो इहो आहे न हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे ॿुधायो तव्हां सीनियर बि आहियो हाणे ही जेका बि मथे फेडरल गवर्नमेंट आहे नवाज़ ऐं पीपी जी या इन खां अवल बि हिकिड़ी पार्टी ईंदी या पोइ ॿी ईंदी त पहिरीं वेंदी ॿ पार्टियूं हूंदियूं ठीकु आहे मार्शल लॉ जे दौर में हिकिड़ी पार्टी वजूद में आई जेके मुख़्तलिफ़ फ़र्द ज़ियाउल अकबर खयां हिकिड़ो उहो फ़सुल बि हलियो ॿियो नवाज़ लीग बि हली टियों पीपल्स पार्टी हली इन्हनि ॿिनि पार्टियुनि जे हूंदे टी पार्टी वजूद में जेका आई इमरान ख़ान साहब वारी हाणे मां छा थो चयो हिकिड़ो मिंट सुवालु ॿुधो मां ॿुधां थो मां पर ॿिए पासे हली वेंदुसि न वञो न ॿिए पासे फ़िलहालु मां तो हूंदे ठीकु आहे तव्हां वञो हिन वक़्तु मुल्क हा तव्हां त इमरान जो पुछो न इमरान त उहा टी पार्टी छो पैदा कई वई टी छो पैदा कयो थो ॿ हुयूं न उन्हनि खां पुछो मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु ॿुधो ॾिसो हींअर सिडियो छा आहे हीअ शायदि तव्हांजे फ़हम जी आहे की दानेश्वर जी बि फ़हम आहे मां कंहिंखे बेकुल कोन थो सम्झां मूंखां वधीक पढ़ियल लिखियल आम माण्हू आहे हीअ सॼी सिचुएशन ॿी अथव इंटरनेशनल सेन्यूर में ॾिसो साईं मुंहिंजा हिते लड़ाई ट्रेड जी तिजारत जी हीअ लड़ाई पहले चीन जी ऐं अमेरिका जी ऐं रूस जी पहिरियों दफ़ो तव्हांजी इस्टेब्लिशमेंट असांजी इस्टेब्लिशमेंट अकुल वारो कमु कयो अॻे इहो हो त लियाकत अली ख़ान वज़ीर आज़म 2000 महिलनि ते आहे मॉस्को उहो छॾे 20,000 महिलनि ते हलियो वियो अमेरिका त मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त हींअर सिचुएशन छा पई थिए हीअ जो ट्राइका आहे ट्राइका असफ अली ज़रदारी सदर पाकिस्तान हिस्टोरिकल ॻाल्हि थो चवई नोट कजाई असफ अली ज़रदारी सदर पाकिस्तान नंबर 1 मोहम्मद शहबाज शरीफ़ वज़ीर अज़म पाकिस्तान सैयद आसिम मुनीर फील्ड मार्शल चीफ ऑफ आर्मी स्टाफ ट्राइका गॾु आहिनि हीअ हिस्ट्री पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो इहो पियो थिए हीअ ट्राइका गॾु आहिनि आर्मी ऐं ॿ पार्टियूं न ॿुध अञा चवां पियो न ट्राइका फर्दा जी ॻाल्हि ऐं मां थो चवां छा आहे हींअर ईरान सां जंग थी न कंहिंजी थी अमेरिका ऐं इसराइल कई न पंहिंजो रोल छा प्रो ईरान थियासीं हाणे ॿुधो इन में रोल कंहिंजो हर रोल विञाइबो न इन में मेन इन टिनी जो आहे मेन रोल आहे त सऊदी अरब खे ऐं ईरान खे ठाह करायो वियो इन्हनि ट्राइका में करायो या इन्हनि टिनी जो लीडर में नवाज़ शरीफ़ करायो
त उनजो सबबु इहो थियो त ईरान असांजो हिस्टोरिकल दोस्त आहे। ईरान अॼु लफ़्ज़ आहे, असीं त वञो फारस में ख़लीज फारस सां असांजो पुराणो रिश्तो सिंधियुनि जो त ख़ासि करे, पर ॻाल्हि इहा त ईरान जी कमदारी तॾहिं पूरी थी जॾहिं शहनशाह ईरान हो। हाणे त ख़ामनाई आहे न, हाणे त ॿी लीडरशिप आहे। तव्हां भले हुनखे मुला सॼो, पर आऊं हुनखे उहो त ओभर ओलह थी विया न, ओभर ओलह थी विया न। तंहिंजे करे हिन तव्हांजे में रोल पाकिस्तान जो मेन इन्हनि टिनि माण्हुनि जो ठीकु थियो। आसिम मुनीर, आसिम ज़रदारी ऐं शहबाज़ शरीफ़, ऐं पस मंज़र में बि नवाज़ शरीफ़। ठीकु आहे, डिप्लोमेसी हुनजी हुजे, उनजी हुन आहे त हुनजी। ॾिसो नवाज़ शहबाज़ शरीफ़ पाणी जो गिलास बि मियां नवाज़ शरीफ़ खां पुछी पोइ पीअंदो। ॿुधायां थो, मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि पुछां थो, वरी ॿुधायो। हा, हीअ ॿ पार्टियूं जो तव्हां सभु इस्टेब्लिशमेंट सां गॾु हूंदा हुओ, हीअ टी छो ठही? टी वरी उन इस्टेब्लिशमेंट जे अंदरि उहो ग्रोह हूंदो जेको उनखे ठाहे हलंदो। बसि आयो जवाबु। पोइ हाणे हुनजो छा कंदव? उहो ग्रोह शिकस्त खाई वियो अथई, शिकस्त खाई वियो। उहो इस्टेब्लिशमेंट जो उहो ग्रोह शिकस्त खाई वियो आहे। अगरि एम्बिशियस हुजनि, अगरि मूं में एम्बिशियस हूंदियूं त पोइ शिकस्त न खाईंदुसि। छा खाई वियुसि न हुजे कोन खाईंदुसि। मिसाल मुंहिंजी इहा एम्बिशियस, ऐं गवर्नर थिया, ऐं वज़ीर अला थिया, ऐं वज़ीर थिया, त पोइ शिकस्त खाए। जेकर मुंहिंजे ज़हन में हुजे त बाबा ठीकु आहे पार्टी न करे हो, अहिड़े नमूने मुंहिंजो चवणो त पंहिंजो मिसाल त इस्टेब्लिशमेंट जे अंदरि जिन मुहरकात जनरल बाजवा नाला वठां, इहे सभु माण्हू कंहिं पैदा कया। हाणे इमरान ख़ान, जनरल बाजवा त नवाज़ शरीफ़ आंदो, आंदो त पवंदा न, पोइ जे फ्री हो त केॾा बि पोइ ज़िया न कंहिं आंदो, भुटे फांसी कंहिं ॾिनी। हा, उन मुंहिंजा ईअं थींदो आहे न। पोइ तव्हां मेरिट छॾे छो था खणो? हा, असां पंहिंजे मफ़ादनि जे वास्ते मेरिट त आर्मी जी मेरिट बि लताड़ियो तव्हां। हा, पर हीअ त मेरिट त आयो आहे। बाजवा त न हो न, हीअ जेको हींअर केरु आहे? न बाजवा त न हो न, बाजवा न नुक़सान त हो, उहो बाजवा करे। न हो, पर आऊं थो चाहियां हीअ त मेरिट त आयो आहे। ठीकु, मञी ॾे या न मञी ॾे। पोइ हेठो पाणी पुल जे हेठो घणो गुज़री वियो आहे न, केरु नुक़सान घणो करे वेठा आहियो। थींदो आहे न, जॾहिं त ॾिसो न फ़र्क़ु न करे मूं सां त पैदा थींदो न। ठीकु आहे, ठीकु थियो। भला मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, हा, हे जेको मुल्क आहे अॼु, हीउ मुल्क तव्हांखे छा थो लॻे इहो वधंदो तरक़ी कंदो या ईअं ई हूंदो? हमेशह उमेदुनि ते रहिबो आहे। न उमेदुनि ते, पर प्रैक्टिकल सोच बि त हूंदी। प्रैक्टिकल आहे, हमेशह उमेद सुठी रखबी आहे। मां हमेशह मायूसी बि कोन वेंदो आहियां। साईं जी एम साहिब चवंदो त बाबा पूरा बि पाणी हो त गुजाऊं बग में साईं भले तौरु सिंधू देश करे चए बाबा पाणी ठही वेंदो। उहो हाणे किथां थो थिए, पर हुन उमेद ते बि कमु कयो न। ऐं पंहिंजे में त इनशा अल्लाह ताला पाकिस्तान जे अंदरि क़ौमुनि जी बराबरी जो निज़ाम बि ईंदो। वफ़ाक़ी पार्लियामेंट, हीअ माण्हुनि खे इहा ख़बर ई कान्हे वफ़ाक़ बि छा आहे। माण्हू मर्कज़ खे वफ़ाक़ था सम्झनि। वफ़ाक़ माने फेडरेशन। ॾिसो ममताज़ अली ख़ान घुरी न कॉन्फिडेंसी, घुरी न, इहो बि त निज़ाम आहे न, कैडेट आहे न। मां इहो त अमेरिका में बि आहे, यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। मां अर्ज़ु कयो त असीं हीउ मुल्क तॾहिं बचंदो जॾहिं मुल्क गैर जानबदार ख़र्च पॉलिसीअ ते हलंदो ऐं इकानमी पंहिंजी दुरुस्त कंदो ऐं डेमोक्रेटिक रवैया रखंदो ऐं क़ौमुनि खे बराबरी जो हुकूम ॾींदो। जे स्केल 10 रखूं, स्केल 10 रखूं त पाकिस्तान में अॼु पॉलिटिक्स कहिड़े नंबर ते बीठी आहे? पाकिस्तान पॉलिटिक्स पोइते थींदी वञे पई। न नंबर ॿुधायो। ऐं नंबर 4 पोइते थींदी वञे, उन खां बि वई पोइते थींदी वञे थी। पाकिस्तान जे अंदरि ॾुआरी केरु आहिनि? ॾुआरी असीं सभई असीं सभु पॉलिटिशियन, सभु पॉलिटिशियन। कंहिंजे चवण ते कयो अथव? न, जॾहिं असीं डेमोक्रेटिक नॉर्मल छॾींदासूं न रवैया, ॾिसो न ॻाल्हि ॿुध मुंहिंजी जानी। डेमोक्रेट नाम हिकिड़ो ॿियो सुवाल अचे। डेमोक्रेट नाम्स छा आहिनि? डेमोक्रेट नाम्स हीअ आहिनि, पार्टीअ जे अंदरि जमूरियत। ठीकु आहे, ठीकु आहे, उहा त अचे न। जॾहिं पार्टी जे अंदरि जमूरियत न हूंदी त पोइ मुल्क ईअं कीअं हलंदो? जॾहिं अवां मुल्क जे अंदरि बि जमूरियत हुजे, पार्टी जे अंदरि बि जमूरियत हुजे ऐं जमूरियत खां बि छिड़ो अॻियो नालो न आहे। जमूरियत में हिकिड़ी निज़ाम हुकूमत आहे न,
न पर हेॾो सारो मियां नवाज़ शरीफ़ तव्हांखे चवे त मां सिंध जो सदर ॿिए खे बदिलायां तूं अरहो त न थींदी, तव्हां चओ तव्हांजी अमानत आहे। उन जी छाजी अमानत आहे? डेमोक्रेसी में अमानतूं थोरी। ज़रूरु मूं त ट्रस्ट कयो न। हा, ट्रस्ट कबो न, ट्रस्ट आहे न। जे मूं हुन ट्रस्ट कयो त मुंहिंजो तुंहिंजी अमानत आहे। तव्हांजे ख़्याल में हुनजो फ़ैसिलो सही आहे? तव्हांखे लाहे या बशीर मेमण खे जे हुन बहितर कयो न। न, तव्हां अॼु छा था चओ? मां अॼु बि चवां हुन जी बहितरी हुन लाइ सोचियो। तव्हां ॾिसो न, हिन ते ॾिसो ॻाल्हायो। तव्हां सिंध में रहो था, तव्हांखे कीअं नज़र अचे? सिंध में PM कीअं नज़र अचे? हलो मूं वारो दौरु थियो, मूं वारो दौरु हो लड़ाई वारो 2018 वारो। हा, जॾहिं तव्हांखे सभिनी खे ख़बर हुई त हाणे इक़्तिदार कोन थो मिले, ठीकु आहे न। हा, मियां जेल में आहे, मियां जेल में आहे, सभु ख़तमु थी, सॼो मामिलो ख़तमु। शाम में छा लठ तम डोड़ंदो हुते सॼे सॼो अॼु कन्वेंशन रिजल्ट अॼु मौलाना फज़ल रहमान सां लांग मार्च आहे। उहो हाणे त हो त हाणे इक़्तिदार अचिणो आहे, हाणे से हेतिरियूं सीटूं असांखे मिलनि। असांजी ग़लती आहे हींअर मियां साहब वार जी। असांजा नेचुरल आई पीपल पार्टी आहे। मां अॼु बि चवां थो, हा न, पीपल पार्टी वारा असां सां मूं सां त ज़ाती ठहनि या न ठहनि। असांजी हिकिड़ी ग़लती, असां इतिहाद वरी कयो हुन सां कहिड़ो हिते चाहे पगारे वारे जो तव्हां नालो छा आहे? GD। हा, मुंहिंजो नालो ॿियो GD। आपा इलेक्शन में तव्हां कयो, तव्हांखे इलेक्शन लड़ी आहे, तव्हां पीपल पार्टीअ सां वेही ॻाल्हायो। तव्हां पीपल पार्टी तव्हां सां वेही ॻाल्हायो बाबा की हिक ॿिए सां मुक़ाबिला बि कंदासूं, पर मैनर्स बि हूंदा ऐं किथे छॾ छूट बि थींदो। पंजाब में असीं छॾ छूट कयूं, सिंध में हू छॾ छूट कयूं। उहो छुटो हाणे कुझा पिदी का शोर आहे। हाणे किथे पीर पागारे सां पियो ठाह थिए, हाणे ठाह पियो थिए GD सां। हल मुंहिंजा साईं मामन ख़ान जूड़े जो पुटु असर जुड़े शरीफ़ लफ़्ज़ माण्हू, टिकट न मिली। मुस्लिम लीग हुनखे टिकट न ॾे, छो जो मुंहिंजो तलक आहे आला हज़रत पीर साईं जिन सां। तव्हां मूंखे लालच आहे त ऐं असेंबली मेंबर थींदुसि, वज़ीर अला थींदुसि, तॾहिं मूं इहो फ़ैसिलो कयो न। हाणे ॾिसो, जॾहिं असां GD सां वरी अलायंस सां कयो त उन में नुक़सानु पियो PMLN खे नुक़सानु पियो। कहिड़ो? किथे इलेक्शन में पियोसि न, कोन पियोसि। इताद कई, तव्हां हर हंधि हलिया विया। असीं त किथां कोन रहियासीं न। असुल हीअ आहे, पॉलिसियूं केरु ठाहींदो आहे? पॉलिसियूं केरु ठाहींदो आहे? पार्टी ठाही न, पार्टी कहिड़ी पार्टी? सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी ठाहींदी, CEC। बदकिस्मत आहे उन मेंबर अञा हीअ हो सैयद शाह मोहम्मद शाह साहिबु। ऐं साईं शाह मोहम्मद शाह साहिबु अॼु असां सां ईअं ॻाल्हायो आहे जीअं माइक खां सवाइ घर में वेही सोफ़े ते ॻाल्हाए ऐं उहे सभु ॻाल्हियूं करे। अॼु साईं पंहिंजे अंदर जो हाइड पार्क खोले छॾियो आहे। सो जेको कुझु उनखे दिलि में आहे उहो सॼो ॿुधाईं। पार्टियुनि में जमूरियत कान्हे उहा ॻाल्हि ॿुधाईं। इस्टेब्लिशमेंट छा छा कयो आहे, कहिड़ा लीडर पैदा कया आहिनि उहो ॿुधाईं। कहिड़ा इस्टेब्लिशमेंट जा माण्हू हुआ जेके वॾा माण्हू थी विया, कहिड़ा माण्हू हुआ जेके बदस्तूर नंढा रहिया। साईंअ जो ख़्यालु आहे त पॉलिटिक्स जेका आहे तमामु वॾे खसारे में आहे। असां सभिनी खे बेनज़ीर भुट्टो उहा हिन दुनिया में कोन्हे, पर वफ़ाक़ खे बराबरि रखण जे लाइ नवाज़ शरीफ़ जहिड़नि माण्हुनि जी इज़त वधाइणी पवंदी ऐं ख़ुदि उन पॉलिटिक्स खे मान ॾियणो पवंदो। न त पाकिस्तान जो वफ़ाक़, हीअ फेडरेशन जेका आहे उहा ख़तरे में रहंदी। इहे ख़तरा हिन मुल्क जे लाइ सुठा कोन्हनि। लीडर TV में वरी कंहिं ॿिए दोस्त सां, ॿिए महिमान सां अव्हां सां गॾु हूंदासीं। अव्हां जी वॾी महिरबानी।